पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चूंडियल अवामी MP नवाबज़ादा बुरहान खान चांडियो संदस जो फर्जंद जूनियर नवाबज़ादा शब्बीर अहमद चांडियो अॼु नसीराबाद पहुची नूनारी मोहल्ला में मुफ्त लाइव ट्री लेबॉरेटरी ख़िदमती इदारे जो इफ्तिताह कयो। उन मौके ते PPMPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो लेबॉरेटरी जे इफ्तिताही तकरीब दौरान ॻाल्हाईंदे हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी जी बहितरीन हिकमत अमलियूं सबब अवाम में खुशहाली जो वाज़िह पैगाम मिली चुको है। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां हारी आबादकार कार्ड बिज भण ज़राई सहूलतों बेनज़ीर इनकम सपोर्ट ऐं घर घर अॾाइण वारा मनसूबा बुनियादी रोटी कपड़ा और मकान वारे नारे जो प्रोग्राम जारी ऐं सारी है। हुन वधिक चयो त मुफ्त लाइव ट्री लेबॉरेटरी ख़िदमत इदारे जी कोशिशुनि सां नसीराबाद ऐं पसकिरदाई जे अवाम खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं बिल्कुलु मुफ़्त ॾिनियूं वेंदियूं। इंशाअल्लाह मुफ्त लाइव ट्री लेबॉरेटरी हितां जे अवाम लाइ बहितरीन मुफ्त सहूलत मुहैया करण वारा इदारो साबित थींदो। जंहिं तहत मेज़बान रोशन अली शेख पारां खेसि चांहि पार्टी जो आजाणो पिणु ॾिनो वियो। MPA नवाबज़ादा बुरहान खान चांडियो खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं गुलदस्ते जो तोहफ़ो पिणु ॾिनो वियो। उन मौके ते PPCT नसीराबाद जे सदर वसीम राजात शेख ऐं सीनियर नायब सदर भिरा नदीम रज़ा थलो, सेक्रेटरी इतलात बाबू अल्ताफ कांझो, शेख बिरादरी जे सदर चूंडियल नुमाइंदन हाजी मोहम्मद रफीक शेख, रईस बख्श अली चांडियो, हाजी वजीर अली फुलपुटो, हाफिज आशिक अली फुलपुटो, मीर आबिद हुसैन पाखर, मोहम्मद यूसुफ शाबरानी, सरदार मदद खान खोखर ऐं पार्टी जा उहदेदार शाह मोहम्मद ओझाणो, शिराज तुनियो, शमन अली तुनियो, इरफान अली बिरोही ऐं बशीर अहमद चन्ना, अब्दुल हकीम चांडियो ऐं मुंदर खान कंबराणी ऐं सईद अहमद डहर समेत